उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जाम मिठो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या साईं फरमायो हर नबी पंजे मिंबर ते वेही रहंदो पर मां मोहम्मद पंजे उम्मत सां गॾु बीठल हूंदुसि मौला कीअं वेहा जो मुंहिंजा उम्मती उभ पेरा बीठा आहिनि साईं फरमायो त हर नबी पंजे उम्मत के निहारींदो पर वो पंजे मिंबर ते वेठल हूंदो उम्मती उन्या प्यासा 50,000 साल जो ॾियारो उभ पेरा बीठल हूंदा गर्मी में काढ़े में प्यास लगंदी उञ लगंदी कंहिं वटि पानी न हूंदो जो उम्मत के प्यारे साईं फरमायो उन ॾियारे ते अल्लाह मूंखे कौसर जो हौज़ ॾींदो हबीब ही तुंहिंजा उम्मती उञारा आहिनि इन्हनि खे पंहिंजे हथनि सां कौसर प्यार सुभान अल्लाह इन्ना आतोइना कल कौसर हबीब असां तोखे कौसर ॾेई छॾियो आहे कौसर तुंहिंजे हवाले करे छॾियो आहे हिकिड़ी कौसर जी नहर आहे जेका जन्नत में वहंदी बेहश्त में हूंदी ॿियो वरी हौज़ आहे तलाउ आहे एॾो वॾो आहे जीअं यमन जे शहर अदन खां वठी उर्दन जे शहर बलका ताईं एॾो वॾो हौज़ आहे उन जे चौधारी एतिरा प्याला रखियल आहिनि जेतिरा आसमान जा तारा साईं फरमायो त उहे हौज़े कौसर ते मां मोहम्मद करीम अची बीहंदुसि मुंहिंजा उम्मती प्यासा उञारा मूं ॾे ईंदा वेंदा पंहिंजे हथनि सां कौसर जा प्याला भरे भरे प्यारींदो सुभान अल्लाह उन्हारे जो रोज़ो नवाब शाह विसरंदो कोन ॾींहुं वॾो गर्मी ऐं काढ़ो पर इहो ॾियारो रुॻे 4 पहर हूंदो आहे हू ॾियारो 50,000 साल जो हिकिड़ो तवील ॾियारो हूंदो छा त माण्हुनि खे उञ लॻंदी प्यास लॻंदी पर कंहिं वटि पाणी न हूंदो जे कौसर जो पाणी हूंदो त दिलबर मोहम्मद करीम वटि हुजूर पंहिंजे हथनि सां प्याला भरे भरे प्यारींदा अल्लाह करे शल हिन जमायत खे बि कौसर मदीने वारे जे हथां इमाम ग़ज़ाली लिखे थो त साईं जन हर उम्मती जेको हक़दार हूंदो उन खे पंहिंजे हथनि सां प्यालो भरे ॾींदा पर जेॾी महिल आलिम ईंदा न त आलिमनि खे पंहिंजे बुक सां आलिमन के पंहिंजे बुक सां पाणी पंहिंजे पाक हथनि सां पाणी पियारींदा दुनिया ॾिसंदी त ॿियनि खे प्यालनि में पाणी थो मिले आलिमन खे मोहम्मद मीर जे हथनि सां पाणी थो मिले माण्हू अर्ज़ कंदा या रसूल अल्लाह ही छा मंज़र आहे साईं फरमाईंदा त हे मुंहिंजे दीन जा ख़िदमत गुज़ार हुया तव्हां राति जो सुम्हंदा हुयो आलिम जाॻंदा हुया ही तव्हां खे दीन पढ़ाइण सेखारण जे लाइ महिनत कंदा हुया अॼु इन्हनि खे पंहिंजे हथनि सां कौसर जो प्यालो थो पियारे
पंजे बुकन में को सर तो प्यारी हाँ वो मिठा उन दिहाड़े ते जे दिहाड़े ते को कंहिंजो पुरसाने हाल न हूंदो को कंहिंजी रड़ दाह ॿुधण वारो न हूंदो यौम यफिरुल मरउ मिन अखीह भाउ खां भॼी वेंदो मां बच्चन खां धार थी वेंदी दोस्त दोस्तन खां धार थी वेंदो को कंहिंजी रड़ दाह ॿुधण वारो न हूंदो को कंहिंजी वाके ॿुधण ते कन न ॾींदो पर उन ॾियारे ते मदीने वारो मीर लजपाल करीम नबी चवंदो उम्मती 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 ओ मुझे दिलड़िया जो दिल पर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद अल्लाह दिन से चाबियूं कुल पंहिंजे खजानन जो आईना कल कौसर महबूब मोहम्मद मुझे दिलड़िए जो तव्हां खे भला ज़बान ॾिनी आहे अहिड़े कुर्बदार जी नात हर ज़बान ते हुजे आतईना कल कौसर महबूब मोहम्मद अल्लाह ॾियण ते आ वंड हथे हबीबन जे साईं फरमाइता अल करामतु वल मफातियो यौमइज़िन बियदी क्या मजे ॾियारे इज्जतूं रब मुंहिंजे हथ में ॾींदो जन्नत जो कुंजूं अल्लाह मुझे हथ में ॾींदो हबीब ही जन्नत ही माण्हू है तूं जंहिंखे वणई तंहिंखे वंड जंहिंखे जेतिरो वणई ओतिरो जन्नत जो इनाम ॾे हबीब इज्जत जो मालिक तोखे थो बणाया जंहिंखे जेतिरी वणई ओतिरी इज्जत ॾे इंशाअल्लाह जे सुन्नी आशिक ईंदा न मदीने वारो साईं इज्जतूं बि इन्हनि खे वंडे ॾींदो त जन्नतूं बि इन्हनि खे वंडे ॾींदो या उन्हनि खे ॾींदो जेके नबीअ खे मञनि ई नथा ॿुधायो जेॾीमहिल वंड वंड बि हुज़ूर वंडींदा त ॾींदा हिननि आशिकनि खे ओ अल्लाह ॾियण ते आ वंड हथिया हबीबन जे वो सोनो सखी सरवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़िया जो यासीन मुज़म्मिल मुतासिर कौनैन संदो सरवर महबूब मोहम्मद कौनैन संदो सरवर ये हथ में क्या मत में शाहिदी ॾींदा कौनैन संदो सरवर महबूब मोहम्मद ओ कुरान जे पारन में आसमान जे तारन में कुरान जे पारन में आसमान जे तारन में गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मोहम्मद गॾु रब जे सां गॾु महबूब मोहम्मद ओ जो मुल्क मदीनो शला
अल्लाह ॾेखारी दो आमीन चओ जंहिंजो मुल्क मदीनो शल अल्लाह ॾेखारींदो दिल रोई चवे हर 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 महबूब मोहम्मद मुझे दिल जो दिल पर महबूब मोहम्मद ही करम अल्लाह कमतर आहे सैयद जो सगदर वो रूहानी रहबर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद मुझे दिलड़ी जो दिल पर महबूब मोहम्मद अन सय्यद वलद आदम वला फखर साईं फरमाता औलाद आदम में सभिनी जो सरदार मां मोहम्मद करीम आया या गाल फखर सां नथो चवां वॾाई सां नथो चवां पर अल्लाह मूंखे औलाद आदम जो सरदार बणायो वाना अव्वल मन तनशक्कु अन्हुल अर्द यौमल क़ियामा क़यामत जे ॾियारे जेका ज़मीन खुलंदी सभ खां अव्वल मज़ार मां निकिरण वारी ज़ात हूंदी त मूं मोहम्मद करीम जी हूंदी वाना अव्वल शाफ़िइन व अव्वल मुशफ़्फ़ा सभिनी का अव्वल शफ़ाअत करण वारो मां मोहम्मद करीम से ऐं सब का अव्वल जंहिंजी शफ़ाअत क़बूल कई वेंदी उहा ज़ात मोहम्मद करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था जेको बांग ॿुधे ऐं बांग जो जवाब ॾींदो वञे उन खां पोइ दुरूद पढ़े या दुआ जेका बांग खां पोइ वारी आहे इहा पढ़े क़यामत जे ॾियारे उन जी शफ़ाअत मूं ते थी ऐं साईं फरमाए त मन ज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती जंहिं मुंहिंजे मज़ार जी मदीने में अची ज़ियारत कई इन जी शफ़ाअत वाजिब थी वई ज़रूरी जंहिं मदीने जो दीदार कयो सोने नबी जे दर जी हाज़िरी भरी वजबत ऐ हुक़त लाज़िमत हक़ थी वई वाजिब थी वई लाज़िम थी वई ज़रूरी थी वई इन जी शफ़ाअत मां मोहम्मद ज़रूर कंदुसि जेको मदीने में आयो वो की था भयो नवाब शाह वारा हलजे मदीने हलजे हलो मदीने हलो मदीने मदीनो अकड़ने जो ठारो आए उते रहमत उते दिलनि जो करार आए हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखेड़न जो ठार आहे सुभान अल्लाह ऐं मदीने में वञो न अॼु बि मदीने वारे साईं जी खुशबू अची सुभान अल्लाह जेके मदीना सिक मां ॾिसी आया इन्हनि खां पुछो न मदीने जी हर गली में खुशबू है हर वाट ते सुरहान आहे ओ गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में है गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में हुयो नूर उनजे अखर ऐं अखर में है अखर ऐं अखर में गुलाबन जी खुशबू जे पघर में
ओ गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर पियो में कीन पाछो पिरीअ जो पत्थर में है पिरीअ जो पत्थर में गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में ओ गुलाबन जी खुशबू पिरीअ जे पघर में जेको जमायत सां निमाज़ पढ़े छा जमायत सां निमाज़ पढ़े मदीने वारे जी उन सां ज़बान आहे उन जी शफ़ाअत कंदे और साहबन पूछो या रसूल अल्लाह उते अरबे खरबे इंसान हूंदा हड़नी नबियन जी उम्मत हूंदियूं तव्हां जो सिफारिश कंदो त पंहिंजे उम्मतुनि खे ॿियनि उम्मतुनि मां कीअं सुञाणंदो तवज्जो आहे साईं फरमायो त कंहिं माण्हू जा 5 कल्याण घोड़ा हुजनि 5 कल्याण घोड़ो जंहिंजो मुंहुं ऐं 4 सुंभ ये हुंदा आहिनि अच्छा बाकी बदन मुश्किल कारो गाढ़ो ॿिए कंहिं रंग जो बाकी 4 सुंभ ऐं 5 मुंहुं इहो हूंदो अछो इन खे चइबो आहे 5 कल्याण साईं फरमायो त कंहिं माण्हू जा 5 कल्याण घोड़ा हुजनि ऐं मुख़्तलिफ़ रंग रूप जे घोड़नि जे विच में बीठा हुजनि मालिक 5 कल्याण घोड़े खे परे खां सुञाणंदो या न निशानी पतरी आहे निशानी पतरी आहे साईं फरमायो त जे 5 कल्याण घोड़ो परे खां पधरो हज़ारनि लखनि घोड़नि में सुञापी पवंदो आहे मुंहिंजा ग़ुलाम ईंदा निमाज़ी हूंदा वुज़ू कंदा उन जे वुज़ू वारा 5 उज़वा 2 बाहूं 2 पेर 5 मुंहुं इहे 5 ई उज़वा नूरानी चिमकंदड़ हूंदा सुञाणंदुसि त मुंहिंजा ग़ुलाम आहिनि पाण सां गॾाए जन्नत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो जे मदीने वारे जी शफाअत खपे तो 5 वक्त नमाज पढ़ो पढ़ंदो मथे मथे हथ खणो 5 वक्त नमाज पढ़ो ऐं मदीने वारे मीर फरमायो त जेको मूते घणी सलात पढ़े उन जी मां शफाअत कंदुसि हाणे कसरत सां लफ़्ज़ आयो आहे साईं जन तादाद न ॿुधायो आहे त कसरत मां मुराद छा आहे पोइ उन ते शारही ने हदीस लिखियो आहे त कसरत मां जा मुराद 360 आहे जेकॾहिं को 300 या 400 भेरा दुरूद पढ़े तो इहो कसरत में शामिल आहे जेको एतिरा 300 या 400 भेरा रोज़ानो दुरूद पढ़े मदीने वारे जी शफ़ाअत जो हक़दार बांग जो जवाब दे बांग वारी दुआ पढ़े शफाअत जो हक़दार मदीने जी हाज़िरी जे शफाअत जो हक़दार सोने नबी जे सुन्नतुन शरीयत ते अमल करे साईं जे शफाअत जो हक़दार नमाज जमात सां पढ़े लजपाल नबी जे शफाअत जो हक़दार पो नवाब शाह वारा जे तोखे बे मदीने वारे मीर जी शफाअत खपे घट में घटी 4 अमल तू भी शुरू कर इंशाअल्लाह हुजूर पाण सा गडाए जन्नत दे वठी वेंदा अल्लाह करीम जो चवण तवा सां बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए रब करीम जन ही मजलिस कोठाई आ अल्लाह उनन जे रिज़्क में इज्जत में बरकतों विझे जे गर्मी जे शिद्दत में ता वेही मुस्तफा जो शान बुधो आ अल्लाह करीम असा सबनी के मदीने वाले साईं जे शफाअत जो हक़दार